नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में सिंध म्यूज़ियम में सिंध जे महान कवि शेख अयाज़ जी यादि में खाना बदहोश राइटर कैफ़े पारां 7हों अयाज़ मेलो लॻायो वियो आहे, जेको मुसलसिल अॼु चौथे ॾींहं खां जारी आहे। अयाज़ मेले में चौथे ॾींहं ते शेख अयाज़ जी ज़िंदगी ते अदीबनि, शाइरनि तोड़े मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां भरपूर भेटा पेश कंदे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो आहे। शेख अयाज़ जी अदबी कदकाठ ते रोशनी विझंदे नाम्यारे लेखक प्रोफेसर इरफाना मला, औरत अॻवान हसीन मसरत अमर सिंधु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शेख अयाज़ हिन सदी जो वॾे में वॾो शाइर हो। शेख अयाज़ जी शाइरी में हिकु राह ऐं हिकु मक़सदु आहे। अयाज़ मेले में सवें मर्दनि, औरतनि ऐं ॿारनि शिरकत कई आहे। इस मेले में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त हींअर सॼी पाकिस्तान मां हर इंटेलेक्चुअल, हर अदब सां प्यार कंदड़ माण्हू हिते कही अचे थो। इहा अयाज़ मेले जी तमामु वॾी मक़बूलियत ऐं शोहरत आहे। ऐं अयाज़ पाण चयो हो त मां मुस्तक़बिल खां मुस्तक़बिल जो शाइर आहियां। ऐं अयाज़ मेले में तव्हां ॾिसंदो त तव्हांखे चौगिर्द नौजवान नसुल जा ई ॿार नज़र ईंदा। सो ही मेलो कॾहिं बि ख़त्म ना आहे थियणो, छो जो ही मुस्तक़बिल खां मुस्तक़बिल जे लाइ मेलो लॻल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।